अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे पुराणे दौर जा नोट बि ॾेखारींदासूं ऐं सिक्का बि ॾेखारींदासूं। जो पहिरें ही सिक्का जेके आहिनि इहे असुल में हलंदा हुआ। उन्हनि खां पोइ वरी हिन सिक्कनि खां पोइ वरी जेको सो नोट आया कागज़नि वारा। ऐं कागज़ ही बि हिकिड़ा पुराणे दौर जा नोट आहिनि ऐं भुटे साहिब जे दौर जा। ऐं ही नोट हिकिड़ो रुपयो, 2 रुपया ऐं जेको सो वरी 10 रुपया, 50 रुपया ऐं 100 रुपया, 500 रुपया, ये सभई नोट आहिनि तव्हांखे हिते ॾेखारियूं पिया ऐं तव्हां ॾिसो पिया। त हाणे जेके वरी हींअर कंप्यूटर जा नोट आया आहिनि उहे सभिनी दोस्तनि ॾिठा आहिनि। ही जेके पुराणे दौर जा आहिनि ही नोट तव्हांखे ॾेखारियूं पिया। इंशाल्लाह दोस्तनि खे पसंदि ईंदा। जीअं त असां तव्हांजे लाइ, तव्हांखे ख़बर आहे त असां नायाब वीडियो जेके बि आहिनि तव्हांखे अपलोड करे ॾियूं था। नायाब शयूं जेके उन्हनि जे तलाश में आहियूं ऐं सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त असां पुराणा शइ रिकॉर्ड कंदा आहियूं। ही नोट तव्हांजे लाइ पुराणा हिकिड़ा हथु कयासीं ऐं ही बि तव्हांखे ॾेखारियासीं। इंशाल्लाह असांजे वीडियो खे लाइक शेयर सब्सक्राइब कंदा, जीअं त असां तव्हांजे लाइ नायाब शयुनि जी तलाश कंदा रहूं। महिरबानी।